वफाकी सरकार पारा 8 फरवरी के तामीर ऐं तरक्की के दिहाड़े तौर मल्हाइण जो ऐलान। 8 फरवरी ते मुल्क में तामीर ऐं तरक्की के दौर की शुरुआत थी। सुध समा वारे वफाकी वज़ीर अताउल्ला तारड़ जो चवण आहे त 2025 मुल्की तरक्की ऐं खुशहाली जो साल आहे। महांगाई ऐं व्याज जी शरह में घटिताई थी। मुल्की मैशियत के हवाले सां सुठियूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ हज तैयारियों के हवाले से इजलास। वज़ीर-ए-आज़म हज पांधीड़न के सहूलतन की फराहमी बाबत जामे ब्रीफिंग तलब करे वरिती। हज मददगारन की चूंड के तरीक़ेकार ज़िम्मेवारन ऐं ॿियनि इंतजामन ते भी ब्रीफिंग तलब। वज़ीर-ए-आज़म जो चवण आहे त हज पांधीड़ा अल्लाह जा मेहमान आहिनि। हज की तैयारियों में कंहिं किस्म की लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। हज पांधीड़न की तरबियत लाइ बेहतरीन इंतजाम कया वञनि। हज ड्यूटी ते सुठी शहरियत रखंदड़ ऑफिसर मुक़रर कया वञनि। हज पांधीड़न की रिहाइश ऐं ॿियनि सहूलतुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। सिंध हुकूमत 140 स्कीमुनि तहत 2000 स्कूलनि खे अपग्रेड करण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ तालीम खाते जो अहम इजलास। सूबे में 70 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जी इजलास के आगाही। वॾे वज़ीर जे 74 स्कीमुनि तहत क्लासरूम्स क़ाइमु करण जो कम तेज़ी सां करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवण आहे त स्कूलनि खां ॿाहिरि 70 लख खां वधीक ॿारनि खे स्कूल आणणु हिकु वॾो चैलेंज आहे। असां इहो चैलेंज क़बूल करे उन्हनि ॿारनि खे स्कूल आणींदासीं। ॿारनि जे स्कूल छॾण जो तनासुब 46% आहे। मां चाहियां थो त समूरा निजी स्कूल 10% मुफ़्त तालीम फ़राहम करण ते अमल कनि। प्राइमरी स्कूलनि में सेकेंड शिफ्ट शुरू करे मिडिल स्कूल क़ाइमु कया वञनि। इन दौरान प्राइमरी स्कूलनि खे अपग्रेड करे मिडिल स्कूल कयो वञे। सिंध में हाणे ओपन अथॉरिटी लेटर ते गाॾी न हलाए सघिबी। सिंध असेंबली मोटर व्हीकल तरमीमी बिल मंज़ूर करे वरितो। एक्साइज़ ऐं टैक्सेशन वारे वज़ीर मुकेश कुमार चावला पारां बिल ऐवान में पेश कयो वियो, जंहिंजी मंज़ूरी वरिती वई। मुकेश कुमार चावला चयो आहे त हाणे ओपन अथॉरिटी लेटर ते गाॾी न हलाए सघिबी। शोरूम ते आयल गाॾी 2 महीननि जे अंदरि रजिस्टर थींदी। 2 महीननि ताईं रजिस्टर न थियल गाॾी मथां शुरूआती तौर ते 20,000 ॾंड विधो वेंदो। कराची तालीमी बोर्ड जे इम्तिहाननि वारे मामले ते कमेटी क़ाइमु। 8 रुकनी कमेटी जे चेयरमैन तालीम वारो सूबाई वज़ीर सरदार शाह हूंदो। सादिया जावेद, मोहम्मद यूसुफ बलोच, एजाज खान, अब्दुल वसीम, तहा अहमद खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद शबीर मेंबर हूंदा। कमेटी में हुक्मरान धुर खां सवाइ समूरनि पार्टियुनि जे MPs खे शामिल कयो वियो। कमेटी कानून ऐं पार्लियामानी मामलनि वारे वज़ीर जी रिथ ते क़ाइमु कई वई। मीर गालिब डोमकी ते हमले वारे वाक़े जी जांच जो हुक्म ॾेई छॾियो। मीर गालिब डोमकी जंहिं ख़िलाफ़ चाहे केस दाख़िल कराए सघे थो। मूं SSP खे हिदायत कई आहे। घरू वज़ीर जाउल हसन अंजार जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त हीउ को क़बाइली झेड़ो न आहे ऐं न ई अहिड़ो तासुर क़ाइमु कयो वञे। हिकु हमले आवर मारियो वियो आहे। मुलविस धाड़ेलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस क़दम खणी रही आहे। गालिब डोमकी ते हमले दौरान मार्टिवल ॾोहारी ते अॻु बि केस दाख़िल थियल हुआ। कच्चे में पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन जारी आहे। अमनो अमा ते का बि सौदेबाज़ी न थींदी। 20 वठण जी जमात वारो नौकरी वठण जो हक़दार। सरकारी नौकरियुनि में उमिरि जी रिआयत। स्पेशल सेक्रेटरी जी सरबराही में क़ाइमु कमेटी उम्मीदवारनि खे उमिरि जी हद में 5 सालनि ताईं रिआयत ॾियण जी सिफ़ारिश करे सघंदी। 28 सालनि खां मथे वारा उम्मीदवार क़ाइमु थियल कमेटियुनि ज़रिए मजमूई तौर ते 7 सालनि जी रिआयत वठी सघंदा। लाॻापियल खातनि जे सेक्रेटरीज़ ऐं वॾे वज़ीर जी मंज़ूरी बाद 35 सालनि ताईं जा नौजवान सरकारी नौकरियुनि लाइ अहल थी वेंदा। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां समूरनि सहाफ़ियुनि जी हेल्थ इंश्योरेंस कराइण जो ऐलान। संदसि चवण आहे त सिंध जे इस्पतालुनि में सहाफ़ियुनि खे कंहिं बि सिफ़ारिश जी ज़रूरत न पवंदी। सिहत जे शोबे जी बहितरी सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। हैदराबाद में जदीद इस्पताल ठाहींदासीं ऐं सिविल इस्पताल खे बहितर करे रहिया आहियूं। हैदराबाद लाइ BRT मंसूबे ते गौर करे रहिया आहियूं। हैदराबाद में EV टैक्सीज़ पिणु अची रहियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी हल्फ़ बरदारी तक़रीर खे ख़िताब दौरान वधीक चयो त मुल्क में सहाफ़त जी आज़ादी जा हामी आहियूं। इज़हार जी आज़ादी खां सवाइ को मुआशिरो अॻिते नथो वधी सघे। मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि हुकूमत में अची मीडिया जी सनत खे तबाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी कॾहिं बि मीडिया सां ज़्यादती नाहे कई। ज़रई शोबे जो मईशत में अहम किरदारु आहे। असांखे मुतहद थी मुल्क खे मज़बूत बणाइणो आहे। हैदराबाद सखर क़ौमी शाहराह जी हालत इंतिहाई ख़राब आहे। हैदराबाद ऐं सखर विच में मोटरवे बिना देर तामीर कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत खे गुज़ारिश आहे त ॿियनि सूबनि जी हिते बि मोटरवे ठाहे। फ़िलहाल ॿियनि मनसूबनि खे रोकियो वञे। वज़ीर आज़म खे गुज़ारिश आहे त गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास सॾाए।
जेकर पीटीआई बानी माफ़ी वठे थो ऐं ॾोहनि जो एतराफ़ कंदो त पोइ कुझु थी सघे थो। इमरान ख़ान हुकूमत खां एनआरओ घुरी रहियो आहे। चाहियूं था त मुल्क में सियासी अदम इस्तेकाम ख़त्म थिए। सियासी जमायतुनि में ॻाल्हियूं सुठो सवणा आहिनि। ॻाल्हियूं भले थियनि त 9 मई वाक़िअनि ते का सौदेबाज़ी न थियणु घुरिजे। पीटीआई बानी खे 190 पाउंड स्कैंडल में 14 साल सज़ा ॿुधाई वई त केर बि एहतजाज लाइ न निकितो। जेकर पीटीआई बानी ईमानदार हुजे हा त सुप्रीम कोर्ट मां स्टे ऑर्डर छो वरितो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे 9 उहिदेदारनि जी हलफ़ बर्दारी तकलीफ़ खे ख़िताब।